अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न सेंट्रल लाइब्रेरी में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एक्शन कमेटी जे सॾ ते शाही बाज़ार खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब बादो मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ज़ुबैर आज़ाद, आसी अख्तर भुट्टो, गुलाब उनर, ज़ाहिर बख्श, आकाश सलीम नियाज़ उनर, मोहम्मद अली जोखियो, फ़कील अब्दुल हकीम लाखो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त दौलतपुर एक्शन कमेटी जी टीघी जदोजहद जे नतीजे में सेप्टेम्बर 2021 ते शहर में सेंट्रल लाइब्रेरी जो बुनियादु रखियो वियो, पर लाइब्रेरी में मुकमल सहूलियतूं फ़राहम न कयूं वयूं ऐं ॿुधायो वियो त जल्द सहूलियतूं मुयसर थी वेंदियूं, पर अॼु ताईं उन ते अमल न थी सघियो आहे। असां सिंध हुकूमत, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त सेंट्रल लाइब्रेरी दौलतपुर खे जल्द खां जल्द सरकारी इदारे तौरु ऑफिशियल रजिस्टर कराए लाइब्रेरी लाइ बजट रखण सां गॾु मुकमल स्टाफ मुक़ररु कयो वञे। उन सां गॾु लाइब्रेरी में पाणी, बिजली, सफ़ाई जो निज़ाम बहितर कयो वञे। अॻवाननि चयो त सेंट्रल लाइब्रेरी में इंटरनेट, पखनि, एसी, कंप्यूटर्स, किताबनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जो पुरायो जल्द खां जल्द कयो वञे। हिननि चयो त लाइब्रेरी जा मसइला हल करण लाइ एहतिजाजी तहरीक जी हीअ शुरूआत आहे। जेकॾहिं इख़्तियारनि, शागिर्दनि ऐं शहरियुनि जी जाइज़ मुतालबनि खे पूरो करण लाइ जल्द खां जल्द उपाय न वरिता त तहरीक खे वधायो वेंदो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।